अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मा लकुम ला तर्जून लिल्लाहि वक़ारा वक़द खलक़कुम अतवारा। अलम तरौ कैफ़ खलक़ल्लाहु सबअ समावातिन तिबाक़ा वजअलल क़मर फ़ीहिन्ना नूरा वजअलश शम्स सिराजा वल्लाहु अंबतकुम मिनल अर्दि नबाता सुम्मा युईदुकुम फ़ीहा व युख़रिजुकुम इख़राजा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। वेह तनी सां वेह जेके वेही था ॼाणन। जी ज़ात बाबरकात जा अणगणिया ऐं अणखुट एहसान जंहिं सुहिणे रब करीम जे ज़ात बाबरकात तव्हां असांखे इंसान बनायो। उन बेनियाज़ रब जो अख्तियार हुयो जेकॾहिं तव्हां असांखे इंसान न बनाए हा त उन खां पुछण वारो केर भी कोन हुयो। उन बेनियाज़ रब जा अणगणिया एहसान जंहिं इंसान बनायो। इंसान बनाइण खां बाद वरी मुझे करीम रब जा अणखुट एहसान जंहिं मदीने वारे जो गुलाम बनायो। हजरत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाहि ताला अलैह रस्ते में वजन पया त साम्हूं हिकिड़ो कुत्तो अची वियो जंहिंखे अल्लाह तबारक व ताला जे ज़ात बाबरकात ज़ुबाने हाल अता फरमायो ऐं अल्लाह जे महबूब जे दीवाने सां कलाम करण शुरू कयो। कंहिं जानवर कंहिं कलाम कयो जानवर गड जेके गुलाम हुया उहे त फ़क़त उन कुत्ते जी ज़ुबान में अजीब अजीब किस्म जा आवाज़ ॿुधी रहिया हुया पर जन खे अल्लाह तबारक व ताला जी ज़ात बाबरकात
उन इल्म मां वंड अता फरमायो जेको इल्म खास आ, जेको इल्म खास आ अल्लाह जे कुर्ब वारो इल्म आ। मुंहिंजा दोस्त अजीज ओ अल्लाह ताला पंहिंजे खास बानन खे अता फरमाइंदो आ। किताबन जो इल्म त माशाअल्लाह सब को गंज पढ़ियो वते, पर खुदा खां सवाल कजे ऐ मुंहिंजा करीम रब उन पंहिंजे कुर्ब वारे खास इल्म मां भी को ज़रड़ो असां खे अता फरमा। हजरत बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह तआला अलैह उन कुतड़े जो आवाज बुधंदे बुधंदे अचानक रोवण शुरू कयो ऐं पंहिंजा लुड़क उघंदे ऐं उन कुत्ते खे जवाब ॾियण शुरू कयो। गुलाम हैरत में जॾहिं पाण फरागत में कुछ लम्हात वेठा त उन गुलामन अर्ज कयो त मुंहिंजा साईं समझ में गाल न आई त हिकिड़ो जानवर हो गोठ जो तव्हां जे साम्हूं अची करे उन अजीब आवाज त कया, लेकिन तव्हां उन जा गौर सां ॿुधण सां गॾोगॾु तव्हां जे अखिड़नि मां लुड़क बि जारी थी विया ऐं वरी तव्हां उन सां इएं जवाब इनायत फरमाया गोया कि तव्हां उन सां कचहरी करे रहिया हुयो। पाण फरमायूं त हा। उन जानवर अॼु बायजीद सां सवाल कयो त ऐ सोहणा बायजीद अॼु हिकु सवाल जो मूंखे जवाब ॾे त ॼमण खां अॻु में काइनात में अचण खां अॻु में मुंहिंजी कहिड़ी ग़लती हुई, कहिड़ो जुर्म हुयो जो अल्लाह जे ज़ात मूंखे जानवर करे पैदा फरमायो ऐं ए बायजीद तव्हां जी दुनिया में अचण खां अॻु में उहा कहिड़ी नेकी हुई जंहिंजे करे अल्लाह जे ज़ात तव्हां खे अज़ीम इंसान बनायो। तवज्जो कर मुसलमान, गुल होवे त खुशबू करे, बिना खुशबू दे गुल केहा, यार होवे त वफादार होवे, बिना वफा दे यार केहा, दीन दा जलसा होवे त कल्ब दी कट लहे वरन जलसे दा कोई फायदा ही केहा। मुंहिंजा मिठड़ा ही जेके दीन जा प्रोग्राम थींदा हन इहे महज शोला बयानी ते मबनी न हूंदा हन, इन्हनि जो हिकिड़ो मक़सद आ त उहा अल्लाह जी मखलूक जेका उञायल आ, उहा अल्लाह जी मखलूक जेका सिकायल आ, जन जे अंदर में हिकिड़ी प्यास आ, उन्हनि जे प्यास खे खत्म करे त माण्हू नथो सघे, पर उन्हनि जे उन उञ खे घटि करण जे लाइ अल्लाह तबारक व तआला जे कामिलन जे ज़िंदगीअ जा उहे हिस्सा ज़रूर बयान कजन जन जे ॿुधण सां उन साइलन ऐं उञायलन जी उञ खत्म थिए ऐं इहो क्रेडिट अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब जे दीवानन यानी मुझे आका करीम अलैहिस्सलात वसलाम जे आशिकन सादन ऐं सौन लफ्ज़न में त औलिया अल्लाह सां निस्बत रखण वारन खे अल्लाह जी ज़ात इहो क्रेडिट अता फरमायो। तकरीबन अध कलाक या मुनो कलाक असांजे मोहतरम दोस्त तव्हां जे ॾाढो बयान पे कयो, मुख्तलिफ मौजू खे समेटींदे महबूबे सुभानी ताईं अची पहुता। तव्हां ॾिठो त उन्हनि पंहिंजे अकीदत जा गुल निछावर कया। शेरे खुदा करमुल्लाह वजहुल करीम फरमाइन था, ऐ इंसान लफ्ज़ जेस ताईं जुबान मां न निकरंदा हन तेस ताईं इंसान जा गुलाम हूंदा हन। लफ्ज़ जेस ताईं जुबान मां न निकरंदा हन तेस ताईं इंसान जा गुलाम हूंदा हन, पर जॾहिं लफ्ज़ जुबान मां निकरी वेंदा हन त पोइ इंसान लफ्ज़न जो गुलाम बणिजी वेंदो आहे। इन करे शेरे खुदा करमुल्लाह वजहुल करीम फरमाइन था त जॾहिं भी लफ्ज़ जुबान मां कढो त सोची समझी
तोरे ऐं तके पो इस्तेमाल कंदा कयो, उन्हनि में बरकत आ। त मुंहिंजा दोस्त अजीज अर्ज पे कयो त सुणे बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह ताला अलैह उन कुत्ते जे लफ्ज़न ते जेको जवाब दिनो पाण अखिड़िन में लुड़क लाड़ींदे उन कुत्ते के फरमायो त न पैदा थियण खां अॻु में तुंहिंजो को जुर्म हुयो जो बेनियाज रब तोखे जानवर बनायो, न वरी पैदा थियण खां अॻु में का मुंहिंजी नेकी हुई जो अल्लाह जे ज़ात मूंखे इंसान बनायो। चई पोइ ही छा आहे? चई उहा बेनियाज रब जी पंहिंजी मर्ज़ी आ, उन जी बेनियाज़ी आ, उन जी मर्ज़ी आ। जंहिंखे वणेस जानवर बनाए, जंहिंखे वणेस इंसान बनाए। ऐं मुंहिंजा मुसलमान भा, मुसलमान ॿियो नंबर आ, पहिरों नंबर इंसान हुजणा। इन इंसानी सूरत हुजण ते जेतिरो भी नाज करी न वो नाज थोरो आ, इहा नेमत वॾी आ। वरी जे इंसान बनाए जंहिंखे न मुंहिंजे करीम रब पंहिंजे महबूब जो गुलाम बनायो आ, उम्मती बनायो आ। खुदा जी ज़ात ॼाणे थी जेकॾहिं न सॼी ज़िंदगी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तव्हां सां मुसल्लो विछाए ऐं अल्लाह जे इन हिकिड़ी नेमत जो शुक्रानो अदा कयूं तो मुंहिंजा करीम रब तुंहिंजा अणगणिया एहसान जो असां जहिड़नि गुनाहगारनि खे पंहिंजे महबूब जे उम्मत में पैदा फरमायो थई। तो मुंहिंजा दोस्त ज़िंदगी थोरी आ लेकिन अल्लाह जो एहसान वॾो आ। औलिया अल्लाह जी जिंदगी के बयान करण जो भी हिकड़ो अंदाज आ। औलिया अल्लाह जी जिंदगी आहे छा? कुरान करीम मां ॿुध, दिल चवे थी त मां कसरत सा कुरान पढ़ा। अजीजा ने मन औलिया वलीउल्लाह चेबो छा किया? गालायो न मेहरबानी कर, गालाणो सेठ लई वे। औलिया अल्लाह चेबो छा किया? कुरान करीम उन्हनि जे मुतालिक छा फरमायो? इहा सिफत वली सिफत कंहिंजी आ? चवण त ॾाढो सवलो आ लेकिन कुरान ॿुधो, अल्लाह जो कुरान ॿुधो तो खुदा बयान छा तो फरमाए। अल्लाह फरमायो अल्लाह वलीयुल्लज़ीना आमनू युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन्नूर वल्लज़ीना कफरू औलियाउहुमुत तागूत युखरिजूनहुम मिनन्नूर इलज़्ज़ुलुमात उलाइका अस्हाबुन्नार हुम फीहा खालिदून। हे जेको वली वली बुधो था पिया, शोला बयानी बुधो था पिया, उन जे ओरिजिनल हकीकत ते पहुंचो। वली सिफत कंहिंजी आ? अल्लाह कुरान करीम में फरमाए थो वली जी माना छा है? वली चेबो छा खे आ? अल्लाह फरमायो अल्लाह वली, अल्लाह वली अल्लज़ीना आमनू। अल्लाह वलिया मददगारा, कहजो मददगारा उन्हनि शख्सन जो जेके ईमान वारा आहिन। अल्लाह जी ज़ात पंहिंजी ज़ात जे मथां इन सिफत जो ऐलान फरमायो आ। छो त वली जी मानाऊं केतिरियूं ई, लेकिन हिकड़ी माना ते इक्तिफा कंदे अर्ज कयां। बेनियाज़ रब फरमायो अल्लाह वलीयुल्लज़ीना आमनू। अल्लाह ईमान वारन जो मददगारा वलिया।
सूरत रब इन मदद जी कहिड़ी ॿुधाए रहियो आहे त मुंहिंजो बेनियाज़ रब त काइनात जो मददगार आहे। पर जॾहिं वलीअ जे सिफ़त सां मुंहिंजो अल्लाह ईमान वारनि जी मदद कंदो आहे, उहा मदद कीअं कंदो आहे? बेनियाज़ रब फरमायो युख़रिजुहुम मिनल ज़ुलुमाति इलन नूर। खुदा जे कुरान खे पढ़ण सवलो आहे, समझण ॾाढो ॾुखियो आहे। छो त अल्लाह ताला रहम फरमाए, असां तव्हां सभिनी जे हाल जे मथां अल्लाह ताला रहम फरमाए। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइन था त मूं पंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम वटां उहे इल्म सिखिया। हिकिड़ो इल्म त उहो आहे जेको आउं दुनिया खे ॿुधाए रहियो आहियां, जो दुनिया अॼु बि हदीसुनि जे सूरत में बयान करे रही आहे। लेकिन मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीवानो अबू हुरैरा फरमाए थो, मुझे महबूब हिकिड़ो अहिड़ो इल्म बि मां अबू हुरैरा खे सेखारियो, जेकॾहिं उन खे ज़ाहिर कयां त दुनिया ख़बर नाहे किथां खां किथे मूंखे पहुचाए छॾे। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह वारनि सां निस्बत चवण सवली आहे, रखण सवली आहे, पर निभाइण ॾाढी ॾुखी आहे। तवज्जो कर त मुंहिंजो बेनियाज़ रब इन वलीअ जे सिफ़त खे क़ुरान में ज़ाहिर करे बयान कीअं थो करे। अल्लाह फरमायो मां रब जी ज़ात ईमान वारनि जो वली हां, यानी मददगार। जॾहिं इन सिफ़त सां मां बेनियाज़ रब ईमान वारनि जी मदद कंदो हां, कीअं कंदो हां? युख़रिजुहुम मिनल ज़ुलुमाति इलन नूर। जेके ऊंदाहीअ में गुमराहीअ में मुझा दोस्त अजीज ज़ुल्मात में यानी गुनाहन बेफरमान जे कुन में पियल हुंदा हन मुझो अल्लाह तो फरमाए मां रब उनन जी मदद कंदो हां उनन के उन गुनाहन जे कुन मां कढी उन जुल्म जे ऊंदह मां कढी मां अल्लाह जी ज़ात नूर यानी उन रोशनी ते पहुंचाइंदो हां जिथे उनन के मां अल्लाह ऐं मुझे महबूब जी मारिफत नसीब थींदी आ। बेनियाज़ रब पाजे सुने कुरान करीम जे अंदर वली सिफत जी तारीफ कंदे कायनात के मुझो बेनियाज़ रब बुधाए रहियो आ त मुझो ईमान वारो बानो जडे मां बेनियाज़ रब उनके पाजे इन प्यारी सिफत सा नवाजी दोहा उन जो कम इहो ही हुंदो आ त बेदीनन के जेके अल्लाह जे दरबार को भटकल हुंदा हन जेके खुदा ऐं मुस्तफा खां दूर हुंदा हन जेके अबे अम्मा जा बेफरमान हुंदा हन जेके नमाजुन खां दूर इंसान जे अदब ऐं इंसान जे खिदमत खां दूर हुंदा हन खुदा जो कामिल वली उनन जे मथा ओहा नूरानी बातिनी निगाह फरमाइंदो आ उन निगाह जे पावर सा ओहे जेके भटकल हुंदा हन ओहे गलत कम छडे सिधी राह ते अची वेंदा हन। अल्लाह तबारक व तआला जा कामिल वली उनन जो मतलब सिर्फ इहो नाहे त रुगी असां ठकाव हणदा वतऊं ठकाव मकसद नाहे किरदार मकसद आ किरदार मकसद आ। इमाम आजम अबू हनीफा जेको तवां सा अहले सुन्नत जो जेको फिकह जे बुनियाद ते इमाम आ असां हनफी आहियूं न ऐं मुसलमानो पांजे कायदीन दे निहारियो उनन जे जिंदगी दे निहारियो ऐं उनन जे किरदार दे भी निहारियो महज असां मुझा मुर्शिद करीम सजन सई दामत बरकातुहुल आलिया सख्ती सा
जॾहिं बसां मुक़ररनि खे जॾहिं भी मुक़ररनि सां साईं जन जी मुलाक़ात हुंदी आहे हिक खुदा जी ज़ात गवाह न कंदा हूं अहिड़ियूं ॻाल्हियूं पर कॾहिं कॾहिं मजबूर करणी पवंदियूं हन खुदा जी ज़ात थी ॼाणे बार बार साईं जन फरमाईंदा आहिनि ओ तकरीर करण वारा बुज़ुर्ग ओ मौलवी ओ हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में ज़रूर रखिजो जिते भी तकरीर करण वञो भले पंहिंजी शोला बयानी कजो पर हिकिड़ो ज़हन में सवाल कॾहिं भी भुलाइजो न त जंहिं मसनद ते वेही करे तव्हां माण्हुनि खे ख़िताब करे रहिया आहियो इन जी निस्बत ॾे निहारजो त इहा निस्बत किथां जी आहे ऐं कॾहिं भी पंहिंजे शोला बयानी में अची करे पंहिंजे नफ्स जे अनायत में अची करे ईअं न कजो जो पंहिंजे नफ्स खे राज़ी करण जे लाइ पंहिंजे पाण खे राज़ी करण जे लाइ अहिड़ो कुझु चई छॾियो जेको कंहिं ॿिए जी दिलि आज़ारी कंदो हुजे ख़ुदा जे आॾो तव्हांखे जवाबु ज़रूरु ॾियणो पवंदो इन हद ताईं साईं जन फरमाईंदा आहिनि त जिथों जलसो करे मोटो मुनासिब इहो आहे त ॿिए ॾींहुं टे ॾींहुं उतां जे दोस्तनि सां राबितो कयो राबितो करे उन्हनि खां हाल वठो त दोस्त ईअं त न थियो त मां पंहिंजे शोला बयानी ख़िताबत जे जोश में ख़बर नाहे कहिड़ा कहिड़ा गुल छटे वयुसि मुंहिंजे वञण खां पोइ जलसे वारा वीचारा तन माण्हुनि खे ॿाहूं ॿधंदा यार माफ़ कयो मौली साहब जेको चई वियो तव्हां मूंखे माफ़ कयो मुंहिंजा साईं मुर्शिद करीम फरमाईंदा आहिनि अगरि तव्हां ईअं कयो त तव्हां ख़ुदा जा ॾो कहिड़ो मुंहुं खणी जवाबु ॾींदो आए मुंहिंजा दोस्तो इन दीनी जलसन जो मक़सद इस्लाह धोबीअ ॾे कपिड़ो वेंदो छा जे लाइ धोपण जे लाइ या अञा मेरो थियण जे लाइ जवाब ॾियो मुस्लमानो धोबीअ ॾे कपिड़ो वेंदो छा जे लाइ इन धोपण जे लाइ वेंदो आहे ही हेतिरा माण्हू तव्हां जेके गॾु थिया आहियो जेतिरा बि आहियो छा तव्हां घर में वांदा हुयो हरगिज़ न तव्हां मां केतिरा वीचारा अहिड़ा हूंदा जन सॼो ॾींहुं लाबारो कयो हूंदो केतिरा उहे हूंदा जन के थ्रेशर हूंदो केतिरा उहे हूंदा जन सॼो ॾींहुं पंहिंजो दुकानु हलायो हूंदो केतिरा उहे हूंदा जन खे बचनि जी रोज़ी करणी आहे सुबुह जो सवेल उन जे बावजूदि तव्हां टाइम कढी जो अची हिते वेठा आहियो इन जे लाइ थोरे ई वेठा आहियो त मौलवी जेको वणेसि सो चवे तव्हां ॿुधो तव्हां इन लाइ वेठा आहियो त मन का अहिड़ी ॻाल्हि थी पवे जेका असांजे अंदर जे मथां अहिड़ो असर करे जो हीअ पत्थर दिलि मेण थी पवे मन का अख आली थी पवे ख़ुदा बि राज़ी थिए त मदीने जो ताजदार बि राज़ी थी पवे मुंहिंजा दोस्त इहो मक़सदु आहे या को ॿियो मक़सदु आहे ऐं जॾहिं अहिड़ी का ॻाल्हि थिए ऐं ख़ुदा जी रहमत बहानो ॻोल्हींदी आहे अल्लाह जी रहमत बहानो ॻोल्हींदी आहे अख आली कंहिं हिकिड़े जी थींदी आहे कमु सभिनी जो थी वेंदो आहे छो त मुंहिंजा दोस्त मुंहिंजे बेनियाज़ रब जी रहमत जॾहिं वसंदी आहे त रुॻी गुलनि ते कान वसंदी आहे भले गुलनि जे लाइ वसण अचे पर भर में जेकॾहिं कंडड़ा पियल हूंदा आहिनि ढींघर पियल हूंदा आहिनि त ख़ुदा जी रहमत गुलनि सां गॾु ढींघरनि कंडनि जे मथां बि वसी वेंदी आहे मुमकिन आहे कोई शक न आहे फ़कीर आशिक इंतहाई गुनाहगार आहे कोई शक न आहे लेकिन मुंहिंजे आका करीम फरमायो आहे त जंहिं बि जॻह ते ईमान वारा 40 भी गॾु थींदा आहिनि त कम अज़ कम घटि में घटि उन्हनि में को न को हिकिड़ो अहिड़ो ज़रूर हूंदो आहे जंहिंजी दिलि जी मार्फत पंहिंजे यार सां ॻंढियल हूंदी आहे ऐं उन हिकिड़े जे करे सभिनी जो कमु थी वेंदो आहे हिते त सवे वेठा हो केतिरा ई तव्हां मां अहिड़ा हूंदा ज़रूरी नाहे त अहले दिलि उन खे ई चइजे जंहिंखे मुंहां गुण वॾो पटको पातो पियो हुजे चादरड़ी पाती पई हुजे मुंहिंजा मुर्शिद करीम फरमाईंदा आहिनि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हे ॻाल्हियूं आहिनि तकरीर जे लाइ ॾाढो मूड हुयो पर साईं जे बयान मुंहिंजो सॼो मूड चेंज करे छॾियो आहे साईं जन फरमाईंदा आहिनि त हिकिड़ो बघ पखी ॾिठो अथव न अछो वॾी चुंब वारो वञी हिकिड़े पाणीअ जे मथां टंग मथे करे बीठो मच्छिन हिक ॿिए खे सॾु कयो अचो बुज़ुर्ग आयो आहे ज़ियारत करे वठो अखियूं बंदि लॻियूं पयूं टंग हिकिड़ी मथे लॻी पई आहे पर हू जे न चुंझो माण्हू थोड़ियूं अखियूं खोलींदो आहे हो त शिकारी हुयो हो त शिकार जे लाइ हो थोड़ियूं अखियूं खोले ॾिठई त मच्छियूं ईंदियूं थियूं वञनि इंतज़ार में हो त का ठाहू की अचे त मां पंहिंजो कमु करे वठां
जेडी मल ठाहूकी मच्छी आई ऐं चुंब सां टुबड़ो को ॾे उनखे खणी जेॾी महिल उॾाणो त मच्छिन हिक ॿिए ॾे निहारे चयो ॾिसण में त केॾो भलड़ो हुयो, बीठो केॾो न इज़त ऐं अदब सां हुयो, लेकिन ख़बर त कान हुई त ही वॾो धाड़ेल आहे जेको सूरत इन में अची करे अय मुसलमान याद रखी छॾ, सोन कॾहिं बि पितल कोन थींदो आहे। कन खोले ॿुधी छॾियो, सोन कॾहिं बि पितल कोन थींदो। 100 दफ़ा बाहि जे भठीअ में साड़े छॾ पर वरी बि कढंदे सोन सोन ई रहंदो। ऐं पितल कॾहिं बि सोन कोन थींदो। 100 दफ़ा उनखे तूं आर्टिफिशियल रंग करे हीअं कर जेको वणई सो कर, कॾहिं बि पितल सोन कोन थींदो। सोन कॾहिं पितल कोन थींदो। सोन खे होके ॾियण जी ज़रूरत कोन हूंदी आहे त मां सोन हा, पर पितल खे दाहन करण जी ज़रूरत हूंदी आहे। ॾिसो नथा त मां सोन जहिड़ो लॻो पियो हा। ऐं मुसलमान औलिया अल्लाह जे ज़िंदगी ॾे निहारियूं त ख़ुदा जो कसम असांखे हया थो अचे। हे पटका पाईंदे, हे चादरूं पाईंदे, ही अच्छा वेस पाईंदे हया थो अचे त ही असां रूप जेको रिथियो आहे, हे रूप त ॾाढो भलो आहे, पर शर ख़ुदा जी ज़ात असांखे इन रूप जो भरम ऐं हया रखण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। क़यामत जे ॾींहुं तव्हां खां न, तव्हां खां पहिरीं असां खां सवाल थींदो। रब पुछंदो तव्हांखे इज़त ॾेई जो सोफ़ा सेट ते विहारियुमि, इन जे लाइ विहारियुमि त तव्हां नफ़्स जा ग़ुलाम बणिजी वञो। इमाम आज़म अबू हनीफ़ा, छा नालो वरतो? इमाम आज़म अबू हनीफ़ा। पाड़े में हिकिड़ो शराबी आहे, केर? जवाब ॾियो। शराबी पाड़े में इंतहाई शराब जो आदि, रात थे सजे घर में बधड़को, ओड़ो पाड़ो परेशान, उन जिंदगी जो मामूल बनाए छड़ियो। घर वारा तंग थी वया, माँ पी तंग, भाइर तंग थी वया। आखिर सोचूं त हिन ज़ालिम जे ला कुछ न कुछ कयूं, जंहिं पाण खे त छा पर पाड़े के परेशान कयो आ। उन वक्त में मुंहिंजा दोस्त अजीज, अॼु जे ज़ुबान में सवली गाल करे तोखे समझाया, हद जे सूबेदार सां ॻाल्हायो। बच्चो असांजो आ, भाव असां जो आ, लेकिन आदि मुजरिम बणजी वयो आ। न खुद सुकून सां थो सुम्हे, न पाड़े वारन के आराम करण थो ॾे। उन शराबीअ खे नशे जे हालत में ॿधी करे वञी लाकब में उछलराए आया। लाकब में हलियो वयो। रात थी, हसबे मामूल जीअं दाहूं थींदियूं हुयूं, दाहूं कोन थियूं। वाह मुझे करीम मुस्तफ़ा जा दीवानो, तव्हांजे निगाह जो कमाल। इमाम आज़म अबू हनीफ़ा सुबह जो सवेर निकरन था, अचे उन दरवाजे के खड़काइन था। दरवाजे के खड़काए जॾहिं को निकतो, पाण फरमायूं ॾियो ख़बर, तव्हांजे घर में हमेशा दाहूं थींदियूं हुयूं, अॼु रात तव्हांजे घर में दाह कूक कान थी आ। को ख़ैर ताहे, को मुंहुं मिलो त नाहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह जे महबूब जे दीवाननि जे तरबियत ॾे निहारियो, उन्हनि जे ज़िंदगीअ ॾे निहारियो त अल्लाह जे मखलूक जी तरबियत उहे कीअं करे रहिया आहिनि। इमाम आज़म अबू हनीफ़ा जॾहिं आवाज़ ॾिनो, उन्हनि खिली चयो, साईं हाणे तव्हां बि आज़ाद थी वियो, असां बि आज़ाद थी वियासीं। हाणे जेको किन कंदो हो उनखे थाणे में लाकब में बंदि कराए आया हो। हाणे नकी हूंदो, नकी निंड्रूं फिटाईंदो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इमाम आज़म साईं पोइते मोटन था। घर वारा त घर वया, पर मुझे महबूब मुस्तफ़ा जो दीवानो घर न वयो, पर सिधो थाने ते हलियो वयो। ऐ मुसलमान, मुझे महबूब मुस्तफ़ा के पंहिंजे उम्मत जो दर्द हुयो या न हुयो? जवाब ॾियो। हुजूर खे उम्मत जो दर्द हुयो? गुनहगारन जे लाइ हुजूर दुआ घुरी त तवज्जह कर, जेको न वली हूंदो आ उनखे भी मुझे महबूब जे उम्मत जो दर्द अंदर में हूंदो आ। मुंह जड़ो मौलवी हुजे हाँ चवे चंगो थियो, जान छुटी यार, तहांजा लख थोरा 2-3 ॾींहं निंड कंदासीं, लेकिन अफलाक से लाई जाती है, सीनों में छुपाई जाती है। इश्को मोहब्बत की मैं हाथों से नहीं, निगाहों से पिलाई जाती है। इमाम आज़म अबू हनीफ़ा अज जे लफ्ज़न में चवा थाने ते आया।
हद जे सूबेदार के चयो फलाणो नाले मानू गिरफ्तार थी आयो आ। सूबेदार डिठो इमाम आजम जेड़ो मानू अचे विया। ओ मुजा साईं हुक्म कयो हां गुलाम पहुंची वने हां। तवा तकलीफ छो कई? इमाम आजम अबू हनीफा जवाब फरमायो असा जो कम हुयो इन करे असी पाण हलिया आया हूं। जी मुजा से हुक्म फरमायो फलाणे नाले सा मानू तवा जे लाकब में आ। हा साईं ओहो शराबी आ, ओहो हेड़ो आ, ओहो हेड़ो आ, ओहो हेड़ो आ। माइट उनमा तंग, भायर उनमा तंग, पाड़े वारा उनमा तंग, छदे व्याहन लाकब में उछलाए छडियो थो। इमाम आजम अबू हनीफा फरमायो बेशक सभई उनमा तंग थी वया हन, लेकिन असा उन जी जमानत खणन जे ला आया हूं। छा फरमायो? असा उन जी जमानत खणन जे ला आया हूं। सूबेदार निहार चए तो मुझा साईं तवा जो तो हुकुम असा जे अखिन थे, पर ही तो हेड़ो आ माइट तंग। पाण फरमायूं असा इन जी जमानत था खणूं, तवा उनके आजाद कयो। अल्लाह कंदो त वरी शिकायत कान थींदी। निगाहे वली में वो तस्वीर देखी, बदलती करोड़ों की तकदीर देखी। इमाम आजम साईं जेडी मल हद जे सूबेदार सां गाल्हायो। सूबेदार चयो जी मालिकन जी मर्जी,